इंडस बायोग्राफी चैनल जो सिलसिलेवार प्रोग्राम सिंध जी मक़ामी तारीख़ रिवायतुनि जे रोशनीअ में ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे भलीकार। हिन प्रोग्राम में असां शिकारपुर कलेक्टोरेट जे अॻूणे तालके नौशहर अबड़े ऐं हाणे गड़ियासीन तालके जे हिक वॾी आबादी रखंदड़ ॻोठ मिर्ज़ापुर जे जूणे जा ज़मींदार ख़ानदान बाबति अव्हांखे रिवायतुनि जे रोशनीअ में तारीख़ी मालूमात फ़राहम कंदासीं। मिर्ज़ापुर खे रेवेन्यू एडमिनिस्ट्रेशन में दिह जो दर्जो हासिलु आहे ऐं उहो अंग्रेज़ दौर खां वठी हिन मिर्ज़ापुर जे नाले सां दिह मौजूदु मिले थी। इन खां सवाइ लोकल गवर्नमेंट जे इंतिज़ाम में हिन ॻोठ मिर्ज़ापुर खे यूनियन काउंसिल जो दर्जो हासिलु आहे। मिर्ज़ापुर जा जूणे जा क़दीम दौर खां ज़मींदार जो दर्जो रखनि था। संदन ज़मींदारी मिर्ज़ापुर ऐं उन जे लॻोलॻ दिह फैज़ मोहम्मद जूणे जो में बि आहे, बल्कि मिर्ज़ापुर में रहंदड़ ही पुराणो ज़मींदार ख़ानदान जंहिंजा हिन वक़्ति सरबराह आहिनि एजाज़ अहमद ख़ान ऐं इम्तियाज़ अहमद ख़ान जूणे जो। एजाज़ अहमद ख़ान वटि पंहिंजे ख़ानदान जो जेको तारीख़ी मौरूसी वरिसो मौजूदु आहे, उन्हनि में अंग्रेज़ दौर जूं तारीफ़ी सनदूं, आफ़रीननामा, सर्टिफिकेट, मेडल ऐं कुर्सी नशीनीअ जो परवानो शामिलु आहे। संदन ख़ानदानी तारीख़ बाबति बायोग्राफिकल एनसाइक्लोपीडिया ऑफ पाकिस्तान में बि तज़किरो शामिलु आहे, जेको पिणु हिन ख़ानदान वटि हिक वॉल्यूम जे सूरत में मौजूदु आहे। संदन वॾड़नि जे तारीख़ी वरिसे में हिकु बंगलो जेको हिन वक़्ति हेरिटेज जो दर्जो रखे थो, छो त उन इमारत खे 100 साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे। ही बंगलो अॼु बि उन शान मान सां बीठो आहे ऐं पंहिंजे शानदार माज़ीअ जी साख भरे रहियो आहे। त असां ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि लाइ इहो वाज़िह कंदा हलूं त असां हिन प्रोग्राम में जेको तारीख़ी मवाद पेश करे रहिया आहियूं, उन जो बुनियादी ज़रियो अंग्रेज़ दौर या उन खां अॻु सिंध जे तारीख़ुनि में मौजूदु मवाद ऐं जन ख़ानदाननि जो असां ज़िक्र कयूं था, उन्हनि वटि मौजूदु लिखत वारो आर्काइवल मटीरियल ऐं उहे सदरी रिवायतूं जंहिंजी तस्दीक लिखतुनि मां थिए थी, असांजी बुनियादी ॼाण जो माख़ज़ या ज़रियो आहिनि। मिर्ज़ापुर जे जूणे जा ज़मींदार ख़ानदान बाबति असांखे बुनियादी मवाद सिलेक्शन फ्रॉम द रिकॉर्ड ऑफ द बॉम्बे गवर्नमेंट papers related to the revision service settlement of Naushahru Abdo Talko of the Sakhar district मां मिले थो। ही रिपोर्ट 1906 ईस्वीअ में कराची जे गवर्नमेंट प्रेस मां शाया थी ऐं हिन रिपोर्ट में ज़मीमी तौर nominal role of large landholders of तालका नौशहर अबड़ा ॾिनल आहे, जंहिं लिस्ट में 24 नंबर ते मसू ख़ान वलद फैज़ मोहम्मद जूणे जो ज़िक्र आहे ऐं 27 नंबर ते
फैज़ महमद वलद रज़ा महमद जूणीजे जो ज़िक्र आहे। असां हिन खां अॻु जेको मंगरिया क़बीले बाबति प्रोग्राम पेश कयो हो उहो रमज़ान वलद साबल मंगरियो जेको पिण हिन ई लिस्ट में शामिल आहे। उन ख़ानदान जे मंज़ूरमंद मंगरियो वटि बाक़ी मौजूदु ख़ानदानी रिकॉर्ड सां उनखे मिलाए ऐं असां जेका मालूमात असांखे मंज़ूर अहमद मंगरियो साहब पारां मिली अवां जे आॾो पेश कई हुई। नॉमिनल रोल ऑफ लार्ज लैंड होल्डर्स इन द नौशहर वबड़ो तालको वारी हिन रोल या लिस्ट में 58 ज़मींदारनि जो ज़िक्र आहे, जिन में मुंगराणी, मरखियाणी, ओढा, खखराणी, ड्रखण, कमारिया अबड़ा ऐं ॿियनि सां गॾु 3 जूणे जा ज़मींदारनि जो ज़िक्र मिले थो, जिन में 24 नंबर ते मसू ख़ान वलद फैज़ महमद जूणे जो, 27 नंबर ते फैज़ महमद वलद रज़ा महमद जूणे जो ऐं उन खां पोइ असांखे दोस्त महमद वलद ग़ुलाम नबी जूणीजे जो पिण हिन लिस्ट में ज़िक्र मिले थो। असां नॉमिनल रोल ऑफ लार्ज लैंड होल्डर्स वारी हिन लिस्ट में ज़िक्र हेठि आयल ज़मींदारनि जे वारसनि सां राब्ते में आहियूं ऐं पंहिंजे वक़्त ते उन्हनि वटां मिलियल मौरूसी रिकॉर्ड खे हिन लिस्ट सां मिलाए असां संदन तारीख़ पेश कंदा रहंदासीं। उन ई सिलसिले में असां हिन प्रोग्राम में मसू ख़ान वलद फैज़ महमद जूणे जो ऐं फैज़ महमद वलद रज़ा महमद जूणे जो जे ख़ानदान सां राब्तो कयो ऐं वटन मिर्ज़ापुर में ख़ानदानी ऐं हिकु क़दीम वरसे वारी इमारत आशानाए अहमदीअ में साणनि कचहरी कई ऐं खां मालूमात हासिल कई त तव्हांजो ख़ानदान केतिरे वक़्त खां ज़मींदारीअ वारी हैसियत रखे थो ऐं संदन मौजूदु अंग्रेज़ दौर जे रिकॉर्ड आफ़रीन नामनि, तारीफ़ी सनदुनि ऐं मेडल वग़ैरह ऐं खेनि मिलियल कुझु नवादरात खे बि ॾिठोसीं, जंहिं मुताबिक़ असांखे एजाज़ अहमद ख़ान जूणे जो ॿुधायो त फैज़ महमद वलद रज़ा महमद जो वारिस हुयो। मसू ख़ान वलद फैज़ महमद जूणे जो, मसू ख़ान जो वारिस थियो रसूल बख्श ख़ान, रसूल बख्श ख़ान जो वारिस थियो गुल महमद ख़ान ऐं गुल महमद ख़ान जा 2 पुट एजाज़ अहमद ख़ान ऐं इम्तियाज़ अहमद ख़ान हिन वक़्तु पंहिंजे ख़ानदान जा सरवाण ऐं अॻवान ऐं पगदार आहिनि। इहो तमामु पुराणो शहरु आहे असांजो हिकिड़ो, जेको सदियुनि खां हिते अॾियल आहे। अॻु में आबादी तमामु नंढड़ी हूंदी। असांजा वॾा ख़ानदानी पुराणा अञा असां वटि अंग्रेज़ खां वठी बि उहे ख़ानदानी सर्टिफिकेट असां वटि मौजूदु पिया आहिनि, जेके असां गवर्नमेंट सां हमदर्दियूं कयूं आहिनि, पब्लिक सां बि कयूं आहिनि, पंहिंजे ॻोठ जे तालीमनि जे लिहाज़ खां बि कयूं आहिनि, पंहिंजे बीमारीअ वग़ैरह जे अस्पतालनि जे हिसाब सां बि कयूं आहिनि। जेका कुझु पुॻो आहे असांजे वॾनि खां असांजे ॻोठ जे पब्लिक जे माण्हुनि सां, सिर्फ़ु जूणे जा क़ौम सां न, पर जेके बि असां वटि क़ौमां रहनि थियूं पियूं, अमूमन तमामु घणियूं असां वटि क़ौमां रहनि थियूं पियूं, उन्हनि सभिनी सां हेॾी वॾी हमदर्दी। अॼु ॾींहं ताईं तव्हां कंहिं बि इंसान खे पुछंदव त वॾा त असांजा उन्हनि जी ख़िदमत करे विया, हिन वक़्तु असां ॿ भाइर आहियूं। मुंहिंजे भाउ जो नंढे जो नालो इम्तियाज़ अहमद आहे, पर मां पाण फ़क़ीर तबियत जो आहियां। उहे हथ कढी उहा पग मां पंहिंजे नंढे भाउ खे ॾिनी। हिन वक़्तु सॼो राज भाग कवर उहो ई कंदो आहे, सभिनी सां उहो ई उथंदो वेहंदो आहे। 4-5 पीढ़ियूं जेके असांखे ज़हन में आहिनि ॿुधाईंदा वॾड़ा, रसूल भाई ख़ान, मुला मसू ख़ान, फैज़ महमद ख़ान, रज़ा महमद ख़ान, ॿिया बि घणा ई ॾसींदा हुया वॾड़ा। उस्मान बि हिकिड़े जो नालो खणंदा हुया, उहो बि असांजे ख़ानदान जो फ़र्दु हुयो।
और अमूमन असांजे खानदान में जो हिकु थींदो आयो आहे, अलाह साईं इहा गनीमत कई आहे जेको असां ई बाबा गुल मोहम्मद खे ॿ पुट थियासीं। न त जेको बि असांजे बाबा रसूल भाई खान हुयो, बाबा गुल मोहम्मद हुयो, उनखे बि सदाई ॿियो भाउ कॾहिं कोन हुयो। बसि इहा अलाह पाक जी असांजे ई घर ते ॿिनि भाइरनि जी महिरबानी कई आहे जेको हिन वक़्तु ॿिन्ही खे अलाह पाक औलाद ॾिनी आहे। पंहिंजो रब जा शुक्र वेठा ॻायूं था पिया। मूंखे साईं ख़ैर सां 7 पुटड़ा हुया, 2 गुज़ारे विया, हिन वक़्तु 5 मौजूदु आहिनि। 5 ई शादीशुदा आहिनि, उन्हनि खे वरी बचा वार थिया आहिनि। तारक हुसैन, आसिफ हुसैन जेको अलाह पाक संभालियो, हुनखे 5-7 पुट औलाद आहे, काकड़ियूं बि अथसि, 3 पुटड़ा अथसि। 3 नंबर जो पंहिंजो आरिफ हुसैन जेको यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहे। 4 नंबर इमरान हुसैन, 5 इरफान जेको शहीद थी वियो, 19 सालनि जो हुयो, एक्सीडेंट थी पियो, गॾा गाॾी में मोटरसाइकिल तां टकरिजी पियो, जेको बम हवा में लॻो जहिड़ो क्रैक थी पियसि। हिन खां पोइ वरी ॿियो आहे कामरान हुसैन जेको यूसी सेक्रेटरी आहे, हिन खां नंढो वरी बिलावल हुसैन आहे। भाउ माशाअल्लाह 2 काकड़ियूं अथसि, 1 पुटु अथसि। पुटनि खे वरी 3 पुटड़ा आहिनि।